मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 13 सबक 18 हिस्सो चौथों उपटियल ब्लोरन जो इस्तेमाल यूज़ेस ऑफ कॉन्वेक्स लेंसेज। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊं आहियां सनोला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे उपटियल ब्लोर जो तस्वीर वॾो कंदड़ में इस्तेमाल, यानी यूज़ ऑफ कॉन्वेक्स लेंस इन द फोटोग्राफर इनलार्जर। हिन टॉपिक के पढ़ण खां पहिरीं असीं हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं, जंहिंखे असीं लर्निंग ऑब्जेक्टिव्स भी चऊं था। इन जी पहिरीं पॉइंट में चवे थो एक्सप्लेनिंग हाउ अ कॉन्वेक्स लेंस इज यूज्ड इन अ फोटोग्राफिक इनलार्जर, यानी उहा वज़ाहत करण त फोटोग्राफिक इनलार्जर में उपटियल ब्लोर खे कीअं इस्तेमाल कयो वेंदो आहे। बी पॉइंट में चवे थो recognizing the advantages of using convex lenses in image enlargement, यानी तस्वीरनि जे वधाइण में उपटियल ब्लोरनि जे फ़ाइदनि खे जाचण। ही असां छो था पढ़ूं? Why we study this? इन जे लाइ चवे थो studying the use of convex lenses in photographic enlargers helps us understand the science behind image enlargement and the role of optics in photography. It also builds a foundation for understanding camera technology and visual media tools. यानी उपटियल ब्लोर जे फोटोग्राफिक इनलार्जर में इस्तेमाल के पढ़ण सां असांखे तस्वीरनि जे वॾे थियण, साइंस ऐं फोटोग्राफी में ऑप्टिक्स जे किरदार के समझण में मदद मिले थी। ही ॼाण असांखे कैमरा टेक्नोलॉजी ऐं बसरी मीडिया जे औज़ारनि खे समझण में मदद ॾिए थी। प्यारा वारो, हींअर असीं पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था। तो अगरि जेकॾहिं असां फोटोग्राफर इनलार्जर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त फोटोग्राफर इनलार्जर थींदो छा आहे? इन जी डेफिनेशन जे लाइ चवे थो अ फोटोग्राफर इनलार्जर इज अ डिवाइस यूज्ड टू इनलार्ज एनी स्मॉल इमेज, यानी फोटोग्राफर इनलार्जर हिकु अहिड़ो औज़ार आहे जेको कंहिं बि नंढी तस्वीर खे वॾो करण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। मिसाल जे तौर ते अगरि जेकॾहिं काई असांखे तस्वीर आहे ऐं उहा नंढी आहे ऐं असांखे उहा वॾी कराइणी आहे, त पोइ असां छा कंदासीं? असीं फोटोग्राफर इनलार्जर जो इस्तेमालु करे उन नंढी तस्वीर खे वॾो कंदासीं। सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि त उहा तस्वीर असां किथां हासिल कंदासीं? जीअं त असांखे ख़बर आहे त तस्वीर कढण जे लाइ असीं कैमरा जो यूज़ कंदा आहियूं, ऐं कैमरा में जेका तस्वीर असांखे मिलंदी आहे उहा ॿिनि तरीक़नि सां मिलंदी आहे। हिकिड़ो पुराणो तरीक़ो आहे, हिकिड़ो वरी असां वटि नओं तरीक़ो आहे। पुराणे तरीक़े में छा हूंदो पहिरां वारो? पुराणे तरीक़े में हिकिड़ी फोटोग्राफिक फिल्म हूंदी जंहिंखे असां नेगेटिव चवंदा हुआसीं या रील चवंदा हुआसीं। उहो रील, उहा फोटोग्राफिक फिल्म जेका आहे उहा उन कैमरा में पवंदी हुई ऐं उन में 36 या 37 जेको आहे त फोटूं कढण जी कैपेसिटी हूंदी हुई। उन खां पोइ उहो रील असांजो पूरो थी वेंदो। उन खां पोइ वरी ही जेको रील आहे उहो असां कंहिं बि फोटोग्राफर खे ॾींदा हुआसीं ऐं उन मां असांखे उहे तस्वीरां साफ़ करे असांखे ॾींदो। ऐं उन खां पोइ ही जेके नेगेटिव्स आहिनि यानी फोटोग्राफिक फिल्म्स आहिनि उहे बि असांखे वापसि कंदो ऐं वरी असां बार बार उन्हनि फोटोग्राफिक फिल्म्स खे या नेगेटिव्स खे ॾेई करे असीं जेको आहे तस्वीरूं हासिल करे सघंदा हुआसीं। अगरि जेकॾहिं असां डिजिटल यानी ॿिए तरीक़े जी ॻाल्हि कयूं त उन में छा आहे प्यारा ॿारो? हींअर ही असांजो जेको सिस्टम आहे यानी ही रील वारो सिस्टम जेको आहे या फोटोग्राफिक फिल्म वारो जेको सिस्टम आहे इहो असां वटां ख़तमु थी चुको आहे। हाणे छा थींदो? हाणे इन जी जॻह ते मेमोरी कार्ड थो पए। मेमोरी कार्ड चऊं या SD कार्ड चऊं, हाणे उहो पए थो ऐं उन में असीं माना ईअं सम्झो त लातादाद जेको आहे तस्वीरूं कढी सघूं था ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां काई तस्वीर असांखां ग़लति निकिरी सघे थी त उनखे बि असां डिलीट करे वरी उहा कैपेसिटी जेको आहे त अवेल करे सघूं था। पर हिन नेगेटिव्स में छा हूंदो? अगरि जेकॾहिं काई तस्वीर असांजी ग़लति निकिरी थी वञे त उहा उनखे असां रिप्लेस न करे सघंदा हुआसीं, उनखे डिलीट न करे सघंदा हुआसीं। उन खां बाद में प्यारा ॿारो, हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां फोटोग्राफर वटि वियासीं, कंहिं स्टूडियो में वियासीं ऐं असां खे जेको आहे त का तस्वीर नंढी आहे उहा वॾी कराइणी आहे कंहिं फ्रेम जे लाइ, कंहिं जेको आहे त कंहिं इवेंट जे लाइ, त पोइ असीं छा कंदासीं? उन तस्वीर खे जेको आहे त वॾो कराईंदासीं। हाणे उहा तस्वीर
किथे पवंदी, उहा तस्वीर फोटोग्राफिक प्लेट ते पवंदी ऐं उन प्लेट ते असांखे उन तस्वीर जो अक्स नज़र ईंदो जेका तस्वीर असीं वॾी कराइण चाहियूं था। पर जेकॾहिं असीं फोटोग्राफर इनलार्जर जी ॻाल्हि कयूं पहिरियां ॿारो, त हाणे इन में असांजो कमु कहिड़ो आहे? असांजो कमु इहो आहे त असांखे उहा तस्वीर वॾी करे नज़र अचे या वॾी तस्वीर असांखे मिले। अगरि जेकॾहिं असां वॾी तस्वीर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त जीअं त असीं डिस्कस करे आया हुआसीं त वॾी तस्वीर असांखे ऐं रियल तस्वीर कीअं मिलंदी आहे लेंस में, उहा हिन तरीक़े सां मिलंदी आहे। मां ऑलरेडी तव्हांखे इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स लेंस पढ़ाए आयो आहियां। त जॾहिं असां वटि ऑब्जेक्ट जेको आहे 2f ऐं f जे विच ते हूंदो, त तॾहिं असांखे रिज़ल्ट में जेका इमेज मिलंदी उहा रियल मिलंदी ऐं इन्वर्टेड मिलंदी। यानी जेकॾहिं असांखे लार्ज इमेज खपे त असांजो ऑब्जेक्ट जो जेको आहे त 2f ऐं f जे विच ते हुजणु ज़रूरी आहे। त हाणे इन जो मतिलबु छा थियो त जॾहिं असां फोटोग्राफर इनलार्जर खे यूज़ कंदासीं त उते ऑब्जेक्ट जी जेका प्लेसमेंट हूंदी उहा हूंदी असांजी 2f ऐं f जे विच ते। तॾहिं असांखे रिज़ल्ट में जेका तस्वीर मिली सघे थी उहा इनलार्ज मिली सघे थी, या असांजे डिमांड ते उहा तस्वीर असांखे मिली सघे थी। हाउ इट वर्क्स, यानी फोटोग्राफर इनलार्जर कीअं थो कमु करे। इन जे लाइ सभ खां पहिरीं पहिरियां ॿारो असां छा खणंदासीं, असीं हिकिड़ो बल्ब खणूं था या का लाइट खणूं था जेका आहे असांजी मोनोक्रोमेटिक लाइट। उन खां बाद में बक़ाया जेको असांजो अॻिते सिस्टम आहे प्यारा ॿारो, उहो साॻो एज टू एज जेको आहे प्रोजेक्टर वारो आहे। जीअं असां प्रोजेक्टर में पढ़ी आया हुआसीं उनजो वर्किंग फंक्शन पढ़ी आया हुआसीं, सेम टू सेम असांजो हिते बि साॻो ई वर्किंग फंक्शन आहे। हिते असां प्लेनो कॉन्वेक्स लेंस रखियासीं जंहिंखे असीं कंडेंसर चऊं था। उन खां पोइ स्लाइड आहे। स्लाइड छा आहे? हीअ असांजो ऑब्जेक्ट आहे। जीअं त मां तव्हांखे प्रीवियस स्लाइड में सम्झायुमि त ऑब्जेक्ट असांजो किथे हूंदो? ऑब्जेक्ट हूंदो असांजो 2f ऐं f जे विच ते हूंदो। जॾहिं असांजो ऑब्जेक्ट 2f ऐं f जे विच ते हूंदो तॾहिं असांखे इमेज जेका आहे उहा इनलार्ज मिलंदी ऐं असांजे डिमांड जे बेसिस ते जेको आहे इमेज असांखे मिली सघे थी। उन खां बाद में हीअ असांजो जेको आहे त लेंस आहे कॉन्वेक्स लेंस, जंहिंजे थ्रू जेको आहे असांखे जेका इमेज आहे उहा लार्ज थी करे नज़र ईंदी। ऐं हिते असांजी स्क्रीन आहे या जेको आहे त फोटोग्राफिक प्लेट हूंदी जंहिं ते उहा इमेज असांजी ठहंदी। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे इन जो जेको नॉर्मल हिकिड़ो डायग्राम आहे प्यारा ॿारो, उहो हिन तरीक़े सां आहे त हिते असां वटि हिकिड़ो बल्ब आहे ऐं उन खां पोइ कुझु असां वटि हिते फिल्टर लॻल हूंदा आहिनि ऐं हीअ कंडेंसर आहे। वरी हिते असां नेगेटिव कहिड़ो आहे? हीअ असांजी स्लाइड्स। ठीकु आहे। उन खां पोइ वरी हीअ इनलार्जर लेंस आहे, या प्रोजेक्टर में असां हिनखे वरी प्रोजेक्टर लेंस चऊं पिया। ठीकु आहे। उन खां पोइ वरी हिते असां वटि जेको आहे त कंडेंसर सिस्टम हूंदो आहे, या ईअं खणी चऊं त असां वटि हिकिड़ी फोटोग्राफिक प्लेट हूंदी आहे जंहिं ते जेको आहे त उहा इमेज असांजी अची करे ठहंदी आहे। त हीअ असांजो जेको आहे त बेसिक प्रिंसिपल आहे फोटोग्राफिक इनलार्जर जो, जेको 90% जेको आहे रिज़ेम्बल आहे असांजो प्रोजेक्टर सां। सिर्फ़ु फ़र्क़ु छा आहे? हिते असीं लाइट जेका रखूं पिया प्रोजेक्टर में उहा जेको आहे उनजे अॻियां बि असां जेको आहे त हिकिड़ो वरी मिरर रखूं पिया जंहिंसां असांजी लाइट जेका त रिफ्लेक्ट थिए पई ऐं रिफ्लेक्ट थियण खां बाद में असांजी कंडेंसर जे तरफ़ अचे थी। पर हिते छा आहे? हिते असां जेका त मोनोक्रोमेटिक लाइट रखी आहे जेका डायरेक्ट असांजी जेको आहे त कंडेंसर जे तरफ़ वञी रही आहे। ऐं उन खां बाद में प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां हिते इन जी किताबी डेफिनेशन खे ॾिसूं जेका असांजे किताब में लिखियल आहे, उहा हिन तरीक़े सां लिखियल आहे त चए थो त फोटोग्राफ इनलार्जर uses a convex lens to produce an inverted, real and magnified image of the film onto photograph paper। चवे थो त तस्वीर वॾो कंदड़ औज़ार उपटियल बिलोर इस्तेमालु करे थो जेको फिल्म जो अक्स उबतो, हक़ीक़ी ऐं वॾो फोटोग्राफ जे कागज़ ते ठाहे थो। यानी हीअ असां वटि हिकिड़ी डिवाइस आहे जेका कॉन्वेक्स लेंस खे यूज़ करे जेको आहे त असांखे इन्वर्टेड, उबती, रियल हक़ीक़ी ऐं मैग्नीफाइड यानी वॾी तस्वीर असांखे जेको आहे त फोटोग्राफ पेपर ते जेको आहे त ॾिए थी। ठीकु आहे प्यारा ॿारो। ऐं हिन जो इस्तेमालु जेको आहे किथे किथे थींदो आहे? हिन जो इस्तेमालु तव्हां ज़ीरोस्कोपी मशीन में ॾिठो हूंदो, जेका असांजी फोटोग्राफिक मशीन हूंदी आहे। उन में तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं असांखे कोई कागर को माइक्रो कराइणो हूंदो आहे या उनखे मैक्रो कराइणो हूंदो आहे
तॾहिं असां जेको आहे उन फोटोग्राफर या जेको मशीन जेको ऑपरेटर हूंदो आहे उनखे असीं चवंदा आहियूं त हीउ जेको कार्ड आहे या हीउ जेको असां वटि पेज आहे उनखे तव्हां जेको आहे त वॾो करे असांखे उनजी प्रिंट कढी ॾियो, त उहे असांखे वॾी करे प्रिंट कढी ॾींदा आहिनि। ठीकु आहे, उन मशीन जे थ्रू हिन जो ऑफिसिस में बि यूज़ थींदो आहे। तो अहिड़े नमूने सां इहो हुयो असांजो जेको आहे त फोटोग्राफर इनलार्जर, जंहिंखे असीं हिते डिस्कस कयोसीं पहिरियां वारो। त मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ जेको टॉपिक आहे उहो बि सुठे नमूने सां सम्झ में अची हूंदो। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।